इसराइल जी फ़लस्तीनियुनि ते बमबारी जारी। बेत इलाहिया ख़ान यूनिस ऐं अल-मग़ाज़ी में हवाई हमलनि सबबि वधीक 50 माण्हू शहीद। ॾखण ग़ज़ा में इस्पताल वेझो बमबारी में 20 फ़लस्तीनी हयातियूं विञाए वेठा। रफ़ा में हिक घर ते बमबारीअ में सॼो ख़ानदान शहीद। हमास अॻवान उसामा हमदान जो चवणु आहे त ताज़नि इसराइली हमलनि में सभ खां वधीक शहादतूं थियूं। 24 कलाकनि में 300 माण्हू शहीद ऐं 400 ज़ख़्मी थिया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियलनि जो अंग 21,300 थी वियो। अरब लीग जो मिस्री राजधानी कायरा में फ़लस्तीनियुनि जी हिमायत में इजलास। फ़लस्तीनी क़ौमी काउंसिल जे स्पीकर जो ग़ज़ा में नस्लकशी रोकण ते ज़ोर। फ़लस्तीनियुनि जे घरनि ॾांहुं वापसी ऐं ग़ज़ा में इसराइली फ़ौज जी निकालीअ जो मुतालबो। संदसि चवणु हो त इसराइली जंगी ॾोहारियुनि खे जंगी ॾोहनि वारी हालत में आणण ते कमु कयो वञे। दादू बरसा ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां छेड़ो नौजवान क़त्ल। मुख़ालिफ़नि ते क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ मुलो सोलंगी में 25 वरियनि जो नवीद सोलंगी फ़ौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं चकवा अगवा करे क़त्ल कयल नौजवान जो केस 8 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। मंसूर बिरोही खे अगवा करे 2 ॾींहनि ताईं कैद में रखे तशद्दुद बाद गोलियूं हणी क़त्ल करण जो इंकशाफ। लाश लिकाइण लाइ वज़नी सरूं ॿधी खूह में फिटो कयो वियो। जवाबदारनि पुराणी नाराज़गीअ तां ज़ुल्म कयो आहे। फ़रियादी